अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी फ्रंट पेज सां गॾु आहियां मुश्ताक सरकी। नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में डिस्कस कंदासीं त अफ़गान तालिबान जे लाइ सख़्तियूं वधंदियूं वञनि पियूं। नई मुश्किलातुनि में ऑस्ट्रेलियावी हुकूमत उन्हनि ते जेके नई पाबंदियुनि जो फ्रेमवर्क आहे उहो नए सिर तयारु करे वरितो आहे। गॾोगॾु ईरान जो भारतीय शहरियुनि लाइ जेको वीज़ा फ्री एंट्री वारो सिलसिलो हुयो उहो पिणु बंदि करण जो ऐलान कयो वियो आहे। इन खां अलावा हमास गज़ा बाबति जेको आहे सलामती काउंसिल जे ठाराह जेको मंज़ूरु कयो आहे उनखे रद्द करे छॾियो आहे। गॾोगॾु इहो बि चयो त इसराइल ख़िलाफ़ु हर तरह जी मज़ामत जाइज़ आहे। इहे डेवलपमेंट्स आहिनि। ॿियो, पाबंदी मड़ियल तंज़ीम जे उहिदेदारनि जा 23 अरब 40 करोड़ जा असासा मुंजमद कया विया आहिनि ऐं कश्मीर मां अॼु बिलावल भुट्टो मोदी खे ललकारियो आहे। गॾोगॾु पीपुल्स पार्टी जे राजा फैसल ममता राठौड़ आज़ाद कश्मीर जे नए वज़ीर आज़म तौरु हलफ़ खणी वरितो आहे। असांजा प्रोग्राम में मौजूदु आहे सीनियर सहाफ़ी नाले और तजिया निगार GM जमाई साहब। जमाई साहब, सभिनी खां पहिरियां ऑस्ट्रेलियावी हुकूमत जेको आहे अफ़गान तालिबान जे लाइ मुश्किलातुनि जो ऐलान कयो आहे ऐं उन्हनि ते नयूं जेके पाबंदियूं आहिनि उन्हनि जो बि फ्रेमवर्क तयारु कयो वियो आहे। छा चवंदा सरकी साहब? पहिरियों त ॾिसो, सॼी दुनिया इन ॻाल्हि जो एतिराफ़ करे रही आहे जेको इल्ज़ाम पाकिस्तान जो त अफ़गान सरज़मीन दहशतगर्दी ख़िलाफ़ु इस्तेमालु थिए थी, न सिर्फ़ु पाकिस्तान जे ख़िलाफ़ु बल्कि दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे ख़िलाफ़ बि। तव्हांखे यादि हूंदो त पहिरियों अमेरिका इहे पाबंदियूं आयद कयूं हुयूं ऐं वॾे अरसे ताईं इहे पाबंदियूं रहियूं ऐं मुस्तक़िल अञा पाबंदियूं बरक़रार आहिनि, पर कुझु शयुनि में उन्हनि खे लेवरेज ॾिनी। जेको मुआइदो थियो हुयो क़तर में, यानी कि दोहा मुआइदो जंहिंखे असां चऊं, उन मुआइदे जे तहत अमेरिका अफ़गाननि सां जेको मुआइदो कयो उन में अमेरिका चयो त असां वॉलेंट्री तौर ते अफ़गान सरज़मीन खे छॾियूं था ऐं पंहिंजा बेसिस उतां ख़तमु था कयूं। पर गॾोगॾु उन मुआइदे में उन्हनि लिखारायो हुयो तालिबान खां, जंहिंजो गारंटर क़तर आहे, त पंहिंजी सरज़मीन कंहिं बि ॿिए मुल्क जे ख़िलाफ़ु दहशतगर्दी जे लाइ इस्तेमालु थियणु न ॾींदा। इहो हो मुआइदो। ख़ैर, उते तालिबान जी हुकूमत अची वई आहे। उहे तालिबान आहिनि असांजी बदनसीबी जो जेके हुते इक़्तिदार में हींअर तालिबान आहिनि, उन्हनि जी अक्सरियत जेको आहे पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ मदरसनि मां पढ़ी उते पहुती ऐं हिन वक़्तु उहे मुख़्तलिफ़ अहम उहिदनि ते काबुल ऐं कंधार में मौजूदु आहिनि। पाकिस्तान तक़रीबन 900 भेरा, यानी 1 2 4 5 10 20 50 जी ॻाल्हि न आहे, 900 भेरा उन्हनि खे मुख़्तलिफ़ तहरीरी तौर ते लिखी ॾिनो त तव्हांजी सरज़मीन पाकिस्तान जे ख़िलाफ़ु दहशतगर्दी में इस्तेमालु थी रही आहे, लिहाज़ा हिन दहशतगर्दी ते तव्हां पंहिंजी सरज़मीन इस्तेमालु न थियणु ॾियो। पर हो इनकारी रहिया हमेशह ऐं छो जो हुन इंडिया खां हिकिड़ो वॾो फंड वारा इतला मुताबिक़ त उहो वठी रहिया हुआ ऐं हुननि जी इहा कोशिशि ऐं ख़्वाहिश हुई त पाकिस्तान खे डिस्टेबलाइज़ कजे। उन में उन्हनि पंहिंजो भरपूर रोल अदा कयो आहे। हाणे आहिस्ता आहिस्ता जॾहिं पाकिस्तान दुनिया खे इहो ॿुधायो त भई हिन सरज़मीन तां अॼु जेकॾहिं असांजे पाकिस्तान जे ख़िलाफ़ु इहा दहशतगर्दी थी रही आहे त पोइ इहा सुभाणे दुनिया जे ॿियनि मुल्कनि जे ख़िलाफ़ु पखिड़िबी। जंहिं ते मां सम्झां थो त ऑस्ट्रेलियन हुकूमत तमामु हिकिड़ो मुनज़िम अंदाज़ में दुनिया खे इहो पैगाम ॾिनो त हू इन हवाले सां अॻु बढ़ाई करे रही आहे। हालांकि UN जा स्टेटमेंट पंहिंजी जाइ ते मौजूदु आहिनि, पर जेको ऑस्ट्रेलिया हुकूमत जेको आहे वॾी ॻाल्हि इहा कई त जेके बि अफ़गान तालिबान आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु हो हिकिड़ो नए सिरे सां पंहिंजो हिकिड़ो बिल तयारु करायो आहे। छो जो पाकिस्तानी पासपोर्टनि ते खोड़ सारा अफ़गान दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में पनाह वठी वेठा आहिनि या उते नौकरियूं करे रहिया आहिनि या कारोबार करे रहिया आहिनि। उन में ऑस्ट्रेलिया पिणु शामिलु आहे। यानी ऑस्ट्रेलिया वटि यकीनन को न को अहिड़ो सबूत हूंदो जो उन्हनि जे बि मुल्क में उन्हनि कंहिं न क़िस्म जी का इलीगल एक्टिविटी कई हूंदी, जंहिं तहत ऑस्ट्रेलिया इन दहशतगर्दी जे मामले में पाकिस्तान जो हिकु तरह सां साथ ॾींदे हिकिड़ो कानून साज़ी जे लाइ चई छॾियो आहे त असां फ्रेमवर्क था ठाहियूं ऐं इहे पाबंदियूं असां मुस्तक़िल लॻाईंदासीं पूरी अफ़गान तालिबान रिजीम ते। त मां सम्झां थो इहा पाकिस्तान जे उन मौक़िफ़ जी हिमायत आहे जंहिंजे लाइ असां गुज़िरियल 2-3 सालनि खां दुनिया खे इहो ॿुधाए रहिया हुआसीं त हिन सरज़मीन तां पाकिस्तान जे ख़िलाफ़ु तमामु घणी दहशतगर्दी थी रही आहे ऐं उनखे दुनिया असांजी मदद बि करे। छो जो क़तर मुआहिदे तहत तालिबान हुकूमत पाबंद आहे हिन मामले जी। पर छो जो ज़ाहिर आहे हुननि जी नेचर में शामिलु आहे। चवंदा आहिनि त नांग खे तव्हां भले केतिरो बि खीरु पीआरियो पर हुन जे ॾंग हणण जी जेकी ख़ासियत आहे उहा तब्दील नथी थी सघे। त हू पंहिंजे मुताबिक़ हली रहियो आहे ऐं
पाकिस्तान जे मौक़िफ़ जी रोज़ बरोज़ तव्हां ॾिसो त दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क उनखे एक्नॉलेज करे रहिया आहिनि ऐं वाज़े बाशगाफ़ अल्फाज़ में चई रहिया आहिनि त पाकिस्तान जो मौक़िफ़ दुरुस्त आहे। ऑस्ट्रेलियन जे इन फ़ैसिले खां पोइ मां सम्झां थो त हाणे दुनिया जा ॿिया मुल्क बि इनखे यकीनन संजीदा वठंदा ऐं अफ़गान सरज़मीन जेकी न सिर्फ़ु पाकिस्तान ख़िलाफ़ु बल्कि दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे ख़िलाफ़ु दहशत गर्दिन जी ख़ौफ़ जी हिकिड़ी अलामत बणियल पई आहे। त मां सम्झां थो त अनक़रीब यकीनन ऐं तव्हांखे यादि हूंदो त चाइना पिणु उन्हनि खे शटअप कॉल ॾिनी इन सिलसिले में, छो जो हीउ हिकिड़ो मुआदो करे वेंदा आहिनि, हिकिड़ी ॻाल्हियूं करे वेंदा आहिनि, उन खां पोइ पंहिंजे कंहिं मुआदे पंहिंजी ॻाल्हि ते बीहंदा न आहिनि। इन ई करे पाकिस्तान हिन दफ़े बिल्कुलु वाज़े फ़ैसिलो कयो आहे त हाणे तव्हां असांखे लिखत में ॾिजो, छो लिखत में ॾियण खां पोइ जेकॾहिं तव्हां हुनजे खे बिटरे कयो था त अॻिले मुल्क खे पोइ इहो हक़ु हासिलु हूंदो आहे त हू पंहिंजे बल ते उन दहशतगर्दी ख़िलाफ़ु कार्रवाई करे। उहो जेको अवॉइड था कनि बेसिकली ऐं टाइम गेन था कनि, उहो रुॻो इहो ई सॼो मामिलो आहे। पर मूंखे अॼु बि यकीन आहे, अॼु न सुभाणे इहे ई तालिबान जेको आहे तव्हांखे लिखी ॾींदा पाकिस्तान खे त भई असां पंहिंजे सरज़मीन दहशतगर्दी ख़िलाफ़ु इस्तेमालु न थियणु ॾींदासीं, अफ़गानिस्तान में मौजूदु दहशतगर्दी जा कैंप ख़तमु कंदासीं। लिखी तव्हांखे ज़रूरु ॾींदा, थोरो देरि सवेर आहे, छो जो टर्की सां जेके हिन जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि उन में मुंहिंजी ज़ाती इतला जे मुताबिक़ अॻिले हफ़्ते जेको आहे उन में हिकिड़ो नओं मोड़ अचण वारो आहे ऐं हिकु भेरो ॿीहर इन्हनि ॻाल्हियुनि जो सिलसिलो वरी शुरू थींदो। अच्छा, हिकिड़ी ईरान खां ॿी वरी ख़बर आहे, ईरान ऐं इंडिया जी ॻाल्हि कजे ज़बरदस्त बॉन्ड, स्ट्रॉन्ग बॉन्ड हुयो ऐं कंहिंखे तसुर बि न हुयो त ईरान ईअं ई ऐलान कंदी। ईरान हिकिड़ो ॿियो होमलैंड हुयो इंडियंस जे लाइ, हिकु त इन्वेस्टमेंट जे पॉइंट ऑफ व्यू सां, ॿियो हुननि जा ज़बरदस्त पाण में टाइज़ आहिनि। ऐं तव्हां ॾिठो त पाक भारत आर्मी कन्फ्लिक्ट में बि ईरान जो बिहेवियर तव्हांजे साम्हूं आहे ऐं हिन में जेतोणीकि सॼा मुल्क असां सां गॾु बीठा, पर ईरान वॉज द लास्ट वन जंहिं पंहिंजो रिएक्शन ॾिनो ऐं उहो बि डिप्लोमेटिक अंदाज़ में। इहो हिकिड़ो तव्हां चवंदा बाद में कंदासीं डिस्कस हिन खे, पर हाणे ख़ुदि भारत जा जेके शहरी आहिनि वीज़ा फ्री जेका एंट्री जी उन्हनि खे इहा सहूलियत हासिल उहा ख़तमु करण जो ऐलान कयो ईरान। त ज़ाहिरी तौर ते त इहो आहे त इन जो जवाज़ ॿियो पियो ॿुधायो वञे ऐं सियासी ऐं डिप्लोमेटिक तरीक़े सां बि ॿुधायो वञे। पर इनसाइडर जेको तव्हां पंहिंजे प्रीवियस असां प्रोग्राम में डिस्कस कयो आहे त जेको इसराइल अटैक कयो ईरान सां, जेका जंग थी इसराइल जी, ऐं उनखां पोइ जेके सवनि जी तादाद में न हज़ारनि जी तादाद में जेके माण्हू पकड़िया विया मुख़बिरी जे इल्ज़ाम हेठि, उन में वॾो अंग जेको हुयो इंडियंस जो हुयो, सम्झो था थिए उनजी कावड़ आहे, हे उनजो नतीजो आहे। सरकी साहब, इंडिया पंहिंजी हिकिड़ी तमामु वॾी इन्वेस्टमेंट 4 बार जेको बंदरगाह आहे ईरान जी उते कई ऐं 4 बार सॼी बंदरगाह ईरान इंडियन जे हवाले करे छॾी हुई। ऑफिशियली ॻाल्हि थो तव्हांखे आउं ॿुधायां, मक़सदु रुॻो इंडिया जो हिकिड़ो ई हो त असांजो जेको ग्वादर पोर्ट आहे उहो उनजो मुतबादिल हुजे, यानी हिते हू टेररिज़म कराइनि, दहशतगर्दी कराइनि बलूचिस्तान में, ऐं इन ई करे बलूचिस्तान में वॾी इन्वेस्टमेंट कंदा हुआ। ऐं इहा 4 बार जे करे उन्हनि खे इहा सहूलियत हासिल हुई त बलूचिस्तान जी सरहद जेको आहे, छो जो उन्हनि सां मिली रही हुई, त उतां जेकी दहशतगर्दी हुई उनखे एंट्री कराईंदा हुआ, उते उन्हनि जा अॾा हुआ, उते राह जा अॾा हुआ ऐं मुख़्तलिफ़ हुआ। पर गॾोगॾु छो जो नरेंद्र मोदी ऐं उनजा RSS जा जेके नज़रियाती माण्हू आहिनि उन्हनि जी सोच त उहा ई आहे त मुस्लमाननि खे नुक़सानु पहुचाइणो आहे। बेसिकली उहो मसइलो इहो न आहे त पाकिस्तान जे ख़िलाफ़ु आहिनि, बेसिकली उन्हनि जी सोच आहे सिर्फ़ु हिंदुता आज़म जी पैरवी ऐं इन खां अलावा जेके बि ॿिया मज़हब आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ु कार्रवाई, जेको उन्हनि जो नज़रियो आहे। उन तहत जॾहिं हू ईरान में बि आया त हू बेसिकली इन्वेस्टमेंट त ज़ाहिर बिलियंस जी हुई, उन ते बि कंहिंजी ॻाल्हाईंदासीं त केतिरी उन्हनि जी इन्वेस्टमेंट थी ऐं ज़ाया वरी केतिरी थी आहे। पर हींअर जेकी ताज़ी सूरत हाल आहे उहा इहा आहे त जॾहिं इसराइल ते ईरान जो हमलो थियो, इसराइल ईरान ते जॾहिं हमलो कयो त उनखां पोइ जेके सवनि हज़ारनि जी तादाद में माण्हू गिरफ़्तार थिया, उन में 2 ई मुल्क आहिनि, यानी जेके हिन पूरी मुख़बिरी जे नेटवर्क में ऐं जेकी इंटरनल टेररिज़म हुयो ईरान में, यानी हिकिड़ा त उहा जेको इसराइल डायरेक्ट हमला करे रहियो, हिकिड़ा उहा जेके पिन पॉइंट ते उते हमला थी रहिया हुआ, उन्हनि में रुॻो 2 मुल्कनि जा ई माण्हू मुलविस हुया, हिकिड़ा भारत जा, हिकिड़ा अफ़गानिस्तान जा। हाणे ईरान ज़ाहिर वन मैन शो आहे उते हुकूमत जे सिस्टम में, त हुननि जेकी इतला मुताबिक़ त लखनि जी तादाद में हिकिड़ी जेकी रफ फिगर आई हुई त 10 लख खां वधीक उते अफ़गानी हुआ, जिन खे मिंटनि में जेको आहे पंहिंजे मुल्क खां टरे गॾोगॾु जेकी, छो जो इंडिया जी न सिर्फ़ु उन्हनि खे 4 बाहर पोर्ट ॾिनी वई हुई, पर गॾोगॾु ईरान जे मुख़्तलिफ़ शहरनि में बि हुननि खे एक्सेस ॾिनी वई हुई
ॿियनि मुख़्तलिफ़ बिज़नेसिस में जेको आहे उहे मुलविस थी चुका हुआ, यानी होटल इंडस्ट्री में बि उहे अची चुका हुआ, जेकी ट्रेड हूंदी आहे खाइण पीअण जी, जेकी IT सां रिलेटेड उन्हनि जो मामला, उन्हनि सभिनी में उन्हनि खे एक्सेस मिलियल ई, ऐं हो ऑनलाइन जेके असां चवंदा आहिनि अराइवल फ्री वारो जेको सिस्टम हुयो इंडिया जे पासपोर्ट ते, उहा सहूलियत उन्हनि खे ॾिननि। पर जॾहिं हज़ारनि जी तइदाद में उन्हनि जा माण्हू निकिला, उन्हनि जी जेकॾहिं इंटेलिजेंस कोशिशि कई त आख़िर इसराइल खे बर वक़्तु इहे शयूं, इहे मक़ाम, इहे जॻहूं, पिन पॉइंट्स कीअं पिया ख़बर पवनि, त आहिस्ता आहिस्ता उन्हनि खे ख़बर पई त उहे जेके उन्हनि जा IT सेंटर्स हुआ, उतां जेको आहे उहा टेक्नोलॉजी शेयरिंग पई थिए। त बहरहाल पोइ ईरान त वॾे सॉफ्ट तरीक़े सां जेको आहे उन्हनि खे जी एंट्री हाणे सहूलियत ख़तमु कई आहे, उन सॉफ्ट जेको आहे उहो इहो ई चयो आहे त कुझु इंडियन जेके आहिनि उहे ईंदा ईरान इन फ्री सहूलियत जे करे, उन खां पोइ उन्हनि खे यूरोप जे मुख़्तलिफ़ कंट्रीज़ में मोकिलियो वेंदो ऐं इंसानी स्मगलिंग थींदी। त असां इंसानी स्मगलिंग खे रोकण जे लाइ पर जेको असल इन जे पुठियां आहे, छो जो हुननि जी तमामु वॾी इन्वेस्टमेंट हुई, ऐं उन इन्वेस्टमेंट जे ई करे जेकी तव्हां शुरू में ॻाल्हि कई सरके साहब, वरी अहम ॻाल्हि हुई उहा त ईरान इंडिया ऐं पाकिस्तान जी जंग में सभु आख़िर में जेको आहे हिकिड़ो डिप्लोमेटिकली सिर्फ़ु बयानु ॾिनो, ऐं ईरान बहरहाल मुस्लमान मुल्क आहे, ख़ारजा पॉलिसी जो मसइलो थी सघे थो, न त काफ़ी ॿी शयूं आहिनि जिन ते ॻाल्हाए सघिजे थो। बहरहाल पोइ ईरान खे इहो अहसासु थी वियो त असांजो वरी बि असल भाउ पाकिस्तानी आहे, ऐं इहा उन्हनि खे ग़लती रियलाइज़ थी त असां इंडिया खे या अफ़गानिस्तान खे पाकिस्तान जे मामले में सबक़त ॾिनीसीं ऐं उन्हनि खे वधीक सहूलियतूं ॾिनियूंसीं। एटलीस्ट असांजे उन वक़्त जा जेके हिते ज़ाइरीन आहे उन्हनि खे बि वरी तकलीफ़ूं थींदियूं, पर हो जेके हुया उन्हनि खे वरी सहूलियतूं हासिलु हुयूं। पर चलो ठीकु आहे, देरि आया दुरुस्त आया, मां सम्झां थो ईरानी हुकूमत खे। हिते हिकिड़ी ॻाल्हि इहा पैदा थिए थी, 10 मई खां पोइ जेका पाकिस्तान मौक़ा हक़ फ़तेह कई ऐं दुनिया में शानदार अंदाज़ सां सेलिब्रेशन अञा हलनि पियूं, दुनिया एतिरा बि करे त माना बार बार ट्रम्प रिपीटेडली इहो चए पियो त 7 राफेल किरिया आहिनि, वरी हाणे त 8 ते पुॻा, अॻिते ग्रेजुअली उहो वधंदो शयुनि में। ऐं इंडिया 10 मई खां अॻु ब्लू आइड हुयो, माना G7 हुजे, अमेरिका हुजे, बर्तानिया, यूरोपी कंट्रीज़, इवन गल्फ कंट्रीज़ असांजूं, ऐं ईरान त हुनजो जीअं तव्हां ॿुधायो त असांजे कॉन्फ्लिक्ट दौरान ईरान ज़बरदस्त तरीक़े सां पंहिंजो हुन सां सिधी रीति बीठो रहियो, ऐं पोइ लेटर ऑन जॾहिं सिचुएशन विन विन पोज़ीशन में थी, जंग पे लॻे त वज़ीर ख़ारजा उते हुयो। त हाणे सम्झो था त हाणे जेको तव्हां चवंदा त बिहार जो इलेक्शन आहे, हो कूड़ी प्रोपेडा ते मैनिफेस्टो खे बूस्ट थो करे, माण्हुनि खे बेवकूफ़ थो करे, त हे बि त वॾो झटको लॻो हूंदो। सुठो जो तव्हां यादि करायो त असां पंहिंजी क़ौम खे बि ॿुधायूं त बिहार जा इलेक्शन थी चुका आहिनि। हाणे ॾिसो साज़िशुनि जो मंबो कीअं तयारु थींदो आहे। 4 ॾींहं थी विया आहिनि बिहार जे इलेक्शन खे, अञा ताईं रिज़ल्ट अनाउंस नथो थिए। रिगिंग थींदी न, हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो, असां राहुल गांधी त प्लाज़्मा मीडिया वाल ते ॿुधायो, असां त जेको आहे हिकिड़ी औरत क्या देखे 22 पोलिंग बूथ ते हिकिड़ी औरत जा वोट कास्ट थियल आहिनि, अञा ताईं जो कोई ऐलान नथा कनि इलेक्शन जो। हिकिड़ो माज़ूर शख़्स आयो, मुस्लमान आया, उनजो सॼो ॻोठ, हुते जेको आहे रिगिंग जो कहिड़ो मैकेनिज़म आहे। असां त पाकिस्तान में इलेक्शन जी रिगिंग ते डिजिटल आहे सर, उते ये डिजिटल में इहो हाल आहे, डिजिटल जो त मतिलबु इहो आहे न त 5 बजे वोटिंग थी, 5:30 बजे रिज़ल्ट अची। पर हो सर जेको रुकियो आहे न, मां मुंहिंजे जेको मुंहिंजी पंहिंजी स्टडी डीपली हले थी हिन ते, त राहुल गांधी सॼी दुनिया खे मुतवजा करायो आहे, ऐं जेके आलमी मुबसिर उते पहुतल आहिनि उन्हनि जी प्रेज़ेंस में राहुल रड़ियूं थो करे, त असां हिन खे हिन दफ़े इहो करणु ईंदासीं। ॿियो त जेको इंडिया जी जेका सियासी क़यादत मोदी जी सरबराही में आहे, उन्हनि जो दुनिया में फेलियर साम्हूं अची वियो आहे। तव्हांखे अचण वारो वक़्तु जेको आहे हिन ते वधीक ॿुधाईंदो। ज़ाहिर राहुल गांधी अपोज़िशन जो लीडर आहे, त हुनजी त कोशिशि हूंदी त कंहिं तरीक़े सां रिगिंग खे रोकण में पंहिंजो किरदारु अदा करे, पर हुकूमत हूंदी आहे, हुन वटि ॾाढा पावर ऐं वॾा अख़्तियार हूंदा आहिनि। पर चवण जो मक़सदु रुॻो इहो त 4 ॾींहंनि खां अञा ताईं जेको आहे तव्हांजे साम्हूं रिज़ल्ट नथो अचे। बहरहाल उहो इंडिया जो मसइलो आहे, असांजो उन में न आहे। हे जेको झटको आहे ईरानी जेको ऐलान थियो आहे, ॾिठो हूंदो जेको हुननि जो अॻूणो आर्मी चीफ बि हो, डिफेंस सेक्रेटरी आहे हुननि जो, उन वाज़े तौर ते चयो त फ़ौज खे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु थो कयो वञे, ऐं हाणे फ़ौज तव्हांजे सियासी यानी नरेंद्र मोदी ॾे इशारो करे चई त तव्हांजे सियासी मक़सदनि लाइ इस्तेमालु न थींदी, ऐं असांखे सच ॻाल्हाइणु घुरिजे। हुन चयो यानी जेको इक्विपमेंट सादो सामान, जंगी सादो सामान जेको ख़रीद कयो वेंदो आहे, हुन चयो त सफ़ा कूड़ आहे त उहो उनजी मैन्युफैक्चरिंग इंडिया में थींदी आहे।
यानी एॾो वॾो इल्ज़ाम उनजो जेको आहे सेक्रेटरी जेको हींअर आहे डिफेंस चीफ ऑफ डिफेंस सेक्रेटरी उनखे चइबो आहे ऐं अॻूणो आर्मी चीफ आहे। यानी उनजो इहो बयानु जेको आहे केॾो ख़ौफ़नाक आहे त यानी जेके उते लेबल लॻनि था मेड इन इंडिया जा जंहिं बि जंगी साज़ो सामान आहे ई कान कूड़ आहे। यानी कि 70 to 80% जेको आहे उहो ॿियनि मुल्कनि में ठही रहियो आहे जंहिंमें मुंहिंजी राय जे मुताबिक़ अक्सरियत उन में इसराइल खे आहे छो जो हुनखे इहा इजाज़त नाहे त उहो हथियार खपाए सघे इन करे लेबलिंग जेको आहे इंडिया जी थींदी आहे। हे जेको गठजोड़ आहे इसराइल ऐं इंडिया जो हाणे हुन खुली करे त उन मुल्कनि जा नाला न वरिता आहिनि पर असां बि पंहिंजे आइडिया जे मुताबिक़ ॿुधाए सघूं था त उन जी मैन्युफैक्चरिंग थींदी हुई इसराइल में ऐं उन टेक्नोलॉजी जे बारे में इंडियन फौज खे का सम्झ बि कान हुई आइसोलेशन जी ॻाल्हि थो कयां ट्रम्प टैरिफ अञा नथो वापसि वठे न घटाए थो उनजी कावड़ बरक़रार आहे। हे प्यूटन खां तेल ख़रीदारी में रुकावट नथो विझे ऐं घटि बि नथो करे परचेज उहा ई कंटिन्यू थी हले वरी मिडल मैन तौरु तव्हांजे बकोल पंहिंजो मुनाफ़ो खे अॻिते थो करे। हाणे इसराइल ऐं हे ॿई आइसोलेटेड कंट्रीज़ आहिनि माना हिन जी क़यादत बि आइसोलेशन में आहे। हे ईरान जो अमल ज़ाहिर आहे पोयों त कुझु हूंदो त जेको ज़बरदस्त दोस्त हुजे कंहिंजो ऐं उहो चए हाणे तव्हां जेका प्रिविलेज आहे तव्हांखे वीज़ा फ्री एंट्री जो इहो वापसि ऐं अॻिते बि पाबंदियुनि जो इरादो रखे पियो ईरान इंडिया जे लाइ। ॾिसो सरकी साहिबु ज़ाहिर आहे ईरान जी सलामती जो मसइलो आहे। ईरान में इसराइल जी जेकी दहशतगर्दी बर्बरियत पिन पॉइंट थी आहे हुननि वटि पूरा सबूत आहिनि त कहिड़े तरीक़े सां अफ़गानिस्तान सां रिलेटेड माण्हुनि ऐं इंडिया सां रिलेटेड माण्हुनि उन्हनि खे ऐं चार बाहर ते बि तव्हांखे ॿुधाए छॾियां त इंडियन वटि ठेको ज़रूरु हुयो पोर्ट उन्हनि वटि ज़रूरु हुयो पर उते कमु कंदड़नि में अक्सरियत वरी अफ़गाननि जी हुई या वरी इसराइलियुनि जी हुई। हाणे ज़ाहिर आहे हुननि वटि आहिनि पंहिंजा पूरा पका सबूत ऐं इन मामले में असां पाकिस्तान वारा वरी बि फ्लैक्सिबल आहियूं। असां वरी बि थोरी घणी रिआयत ॾेई छॾींदा आहियूं इन मामलनि में ठीकु आहे चवंदा आहिनि न जीअं असां हुननि जो हिकिड़ो पायलट वापसि करे छॾियोसीं अहिड़े तरीक़े सां जेको आहे पाकिस्तान में हिन क़िस्म जी फ्लैक्सिबिलिटी आहे पर ईरान जेको आहे इन में न बख़्शींदो आहे। जेको उनजो ट्रैक रिकॉर्ड आहे हिस्ट्री ॿुधाए थी उहो डायरेक्ट जेको आहे मौत जी सज़ा ॾींदो आहे। उते मिंटनि में लम्हनि में ॾींहंनि में जेको आहे फ़ैसिला थींदा आहिनि। हुननि वटि यकीनन अहिड़ी पकी सबूत मौजूदु आहिनि जंहिंजी बुनियाद ते हुननि इहो फ़ैसिलो कयो। न त ज़ाहिर आहे ईरान हींअर माली तौर ते एॾो स्ट्रॉन्ग न आहे वसीलनि जे तौर ते ज़रूरु उहो काफ़ी स्ट्रॉन्ग आहे जंहिंजी बुनियाद ते सर्वाइव करे थो एॾनि सालनि खां पर माली तौर ते हुनजी करंसी जेको आहे हुन क़ाबिल न आहे जो दुनिया सां कॉम्पीट करे सघे। इंडिया जेको आहे सभ खां वॾो उते इन्वेस्टर हुयो न सिर्फ़ु चाबहार ते बल्कि पूरे ईरान जी ॻाल्हि कयां हुनजी ट्रेड में जेको आहे हुनजो तमामु वॾो हिकिड़ो हिसो हुयो पर उनजे बावजूदि बि जेकॾहिं उन्हनि एतिरो सख़्तु फ़ैसिलो कयो आहे त यकीनन हुननि वटि पका पुख़्ता सबूत हूंदा जंहिंजी बुनियाद ते हुननि भले डिप्लोमेटिकली तव्हां कंहिं मुल्क जी इज़त रखण लाइ छा बि चओ छो जो बहरहाल इन्वेस्टमेंट जो हिकिड़ो वॾो माना हे इंडियन सचा कंहिंसां बि न आहिनि उन्हनि वटि रहनि था उन्हनि जी मुख़बरी उन्हनि सां शेकेन उन्हनि सां तिजारत उन्हनि वटि सीड़पकारी पर अंदरूनी तौर ते वरी पंहिंजा मक़सद हासिल करण खां सचा वरी बि उन सां नेतन्याहू सां रहिया। सरकी साहिबु इहो त ॾिसो न इस्लाम जी रूह आहे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पंहिंजो फ़रमानो कमी बेशी अलाह माफ़ करे जेको असां हदीसुनि जे हवाले सां ॿुधल आहे उहो इहो ई आहे त काफ़िर कॾहिं बि तव्हां सां यानी मुस्लमाननि सां सचो न थींदो। ठीकु आहे यहूदियुनि लाइ त वरी बि इजाज़त आहे त तव्हां उन्हनि सां तालुक़ रखी सघो था शादियूं बि करे सघो था पर हिननि जे लाइ काफ़िरनि जे लाइ त स्पेसिफिक जेको आहे हिदायत आहे त हीअ तव्हांजा कॾहिं दोस्त नथा थी सघनि ऐं तव्हां सां कॾहिं वफ़ादारी न कंदा। त अॼुकल्ह दुनिया छा आहे हाणे तव्हां सदियूं अॻु में जेकॾहिं रहमतुल आलमीन इहा ॻाल्हि करे वियो आहे त उन ते त जेके बि दुनिया जा मुस्लमान मुल्क आहिनि हे त उन्हनि खे सोचणो आहे न त भई जॾहिं हिकिड़ो फ़ैसिलो थी वियो ॻाल्हि ख़तमु उन खां पोइ त को जवाज़ ई कान्हे न पर उनजे बावजूदि बि पंहिंजी पंहिंजी जेको आहे मंतक जे थ्रू पंहिंजे पंहिंजे हुकूमत यहूदी सां खाई सघूं था गॾु खाई बि सघूं था शादी करे सघूं हा मक़सद हा मां ॿियनि मज़हबनि जे लाइ तव्हांखे थोरो रिलैक्स कयो वियो आहे पर हिननि लाइ त स्पेसिफिक जेको आहे मना आहे पर उनजे बावजूदि बि जेको आहे तव्हां ॾिसो त मुख़्तलिफ़ मुल्क पंहिंजे मामला कनि था मुस्लमान मुल्क बहरहाल असां उहो ज़ाहिर आहे पंहिंजो हिसाब सभिनी खे पंहिंजो न आहे पर उन्हनि खे वरी इन ई दुनिया में भुगतनि था न चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हांखे नज़र अचे थो यानी जेको हुकुमनामो हुयो उहो तव्हांखे नज़र थो अचे त वाकई जेको आहे किथे बि जेकॾहिं तव्हां ॾिसंदो गड़बड़ थी आहे की मुस्लमान मुल्क में
त अल्टीमेटली पहिरियां जेके हेॾे वेंदा। ऐं ॿियो छो जो ज़ाहिर आहे असांजी यहूदियुनि सां हिकिड़ी पुराणी दुश्मनी हली रही आहे त ॿिया पहिरियां तव्हांजा होॾे वेंदा। ओवरऑल दुनिया मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु न रही आहे। ओवरऑल जेकी दुनिया आहे उहो वॾी लिबरल टाइप जी आहे। उते इंसानी हक़नि जी बि तमामु घणी अहमियत हूंदी आहे, उते इंसान जी अहमियत हूंदी आहे। कुझु मुआशरनि में जीअं चओ त हिननि जी ख़राबियूं जेके हिननि पैदा कयूं उनजो 60 to 70% ज़िम्मेदार मां इंडिया खे थो सम्झां, जंहिं दुनिया में मुस्लमाननि जो इमेज ख़राबु करण जे लाइ हिकिड़ो कूड़ो प्रोपेगेंडा कयो। उन कूड़े प्रोपेगेंडा जेको 50-60 सालनि खां उहो करे रहियो, मुस्तक़िल बुनियादनि ते करे रहियो, उन जी जेकी शिकस्त थी उहा 10 मई 2025 में थी वई। अच्छा, इते हाणे दुनिया जेको आहे उन जे उन प्रोपेगेंडा में नथी अचे। अॼु आज़ाद कश्मीर में बिलावल वॾी गजगोड़ सां मोदी खे तमामु घणो चवंदा आहिनि उर्दू में आड़े हाथों लिया, माना वॾी हुन ते तनक़ीद कई। चए थो सॼी दुनिया में मुंहुं लिकाए पियो, कंध झुकाए, कंध किरियल अथसि ऐं माना ॾिठाई सां ऐं कूड़ी अना ऐं शान सां पियो फेस करे दुनिया खे। ऐं पाकिस्तान ज़बरदस्त फतेह कया। दुनिया ॿुधाए पई त 7 राफेल असांजा केर आहिनि। असां अञा रिलैक्स आहियूं। त बिलावल जिन ललकार खे कीअं पिया ॾिसो आज़ाद कश्मीर मां? ॾिसो सरके साहिबु, इन में त को शक न आहे। जेकी अॼु बिलावल ॻाल्हि कई उहो नरेंद्र मोदी खे उनजो चहिरो ॾेखारियईं ऐं चयईं त तूं आईने में पहिरियों पंहिंजी सूरत ॾिस त तोखे अहसासु थिए त जेकी शर्मिंदगी हूंदी आहे उहा कीअं हूंदी आहे। त कश्मीर जे जेसिताईं इलेक्शन जे खां पोइ जेको आहे वज़ीर आज़म जी हलबरदारी खां जी तक़रीर आहे फैसल राठौड़ जी, ज़ाहिर आहे कश्मीर खे शुरू खां पाकिस्तान जी शहर चयो वेंदो आहे। त उन मक़ाम ते बीह करे नरेंद्र मोदी खे हुन चैलेंज बि कयो ऐं उनखे आईनो बि ॾेखारियो। मां सम्झां थो इहा ई उहा फतह जेकी 10 मई। इन खां अॻु में पाकिस्तान जा कई लीडरनि यकीन कयो तव्हां सरके साहिबु, तव्हां जेकॾहिं असद कैसर जा बयान ॾिसो न, PTI जा जेके लीडर आहिनि, अफ़गानिस्तान आहे हिननि जे बारे में, त तव्हां हैरान थी वञो त यार ही पाकिस्तान जा लीडर आहिनि। यानी ईअं उलरू पिया कनि पाकिस्तानी इदारनि ते जीअं पाण इंडियन हुजनि। ऐं 10 मई 2025 खां पोइ वरी जेको अफ़गानिस्तान ते जेको हींअर हमिलो थियो उन खां पोइ ॾिसो हिननि जा बयान वरी तव्हांखे तब्दील नज़र ईंदा। त इहा अजीब मुनाफ़िकी जो दौरु आहे पाकिस्तान जी पॉलिटिक्स में बि। उहा कहिड़ी बि जमात में हुजे, सभिनी में ईअं ई सूरत हाल आहे। छो वक़्त जे हिसाब सां जेको आहे न, कंहिं वक़्त में आर्मी चीफ खे पंहिंजो पीउ बणाईंदा आहिनि, वरी कंहिं वक़्त में जेको आहे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा आहिनि। त सियासत में मां सम्झां थो त हाणे जेको लिहाज़ हूंदो, जेकी ख़लाक़ियात हूंदी, जेको विजन हूंदो, उहो आहिस्ता आहिस्ता ख़तमु थो थींदो वञे। ऐं इहो पाकिस्तान जे लाइ नुक़सानदेह आहे। पाकिस्तान जी सियासत मज़बूत हूंदी, सियासतदान मज़बूत हूंदा, सियासी इदारा मज़बूत हूंदा, इहो पाकिस्तान खे फ़ाइदो थींदो। पर असां जेको ॾिसूं था त माण्हुनि जी का हैसियत का लेवल ई न रही आहे। यानी चीप लेवल ते वञी जेको आहे बिलावल जी ॻाल्हि था कयूं या नए वज़ीर आज़म राजा फैसल ममता राठौड़ जी, छा पिया ॾिसो कश्मीर में का तरक़ी थींदी, को माहौल जुड़ंदो, को पीपल्स पार्टी जो वज़ीर आज़म आयो आहे? 6 महीना जेके आहिनि उहे रहिजी विया आहिनि कश्मीर जे इलेक्शन में। 6 महीननि में जेको आहे छा डेवलपमेंट थी सघे थी तव्हां सम्झी सघो था। ऐं उनजो जेकॾहिं तव्हां जाइज़ो वठंदो 17 साल जिते हुकूमत आहे त उन सां त पोइ तव्हांखे आइडियो थी वेंदो त उते छा थींदो। बहरहाल ठीकु आहे, मुंहिंजी ज़ाती राय जेकॾहिं तव्हां पुछो था त मां त इन 6 महीने में माहौल त जुड़ी वेंदो नेक्स्ट इलेक्शन न अञा ख़राबु त थींदो, जुड़ंदो त कान। इहो मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ अॻिले इलेक्शन में पीपल्स पार्टी खे तमामु वॾो नुक़सानु थींदो जेको हुन फ़ैसिलो कयो ऐं पंहिंजो वज़ीर आज़म उते वरितो आहे। 6 महीननि में कहिड़ी तूफ़ान अची वञे, कहिड़ी मौत अची वञे हा। भाउ या त हुजे हा न 2-3 साल बाक़ी हुजनि हा। तव्हांखे यादि आहे PDM जॾहिं हिते हुकूमत वरिती हुई त उन वक़्त में इमरान ख़ान जो ग्राफ तमामु घणो किरियल हुयो, पर हिननि जी 16 महीननि जी हिन हुकूमत हिननि जे ग्राफ खे ज़मीन बोस करे छॾियो। पोइ हाणे वज़ीर आज़म केरु आहे सर? उन जे बारे में जेको आहे PDM जो ई हुयो, उनखे मौक़ो मिलियो माहौल ठाही कंदासीं। ईअं ई राजा फैसल मुमताज़ बि माहौल ठाहींदो 4 महीननि में। मां हुकूमत जी ॻाल्हि न कई सरके साहिबु, मूं अर्ज़ु असां सर वज़ीर आज़म ते था ॻाल्हायूं। मूं अर्ज़ु कयो त पब्लिक ग्राफ, मूं वज़ीर आज़म ते बि न ॻाल्हायो आहे। पब्लिक ग्राफ अॼु जी तारीख़ में बि, अॼु जी तारीख़ में जंहिं वक़्तु पाण ही प्रोग्राम करे रहिया आहियूं अंगारे ते, जेकॾहिं कंहिं बि जमात जेके मौजूदा हुकूमत में शामिल आहिनि, कंहिं जो बि तव्हां ग्राफ खणो त सभिनी जो ग्राफ ज़मीन बोस आहे।
स्टिल त उन जो वजह सिर्फ़ु इहा ई आहे त जॾहिं तव्हां एडवेंचर्स कंदा त पोइ आवाम में जी दिलनि में सवाइ नफ़रत जे तव्हांखे कुझु नथो मिली सघे। हींअर जेकी पोजीशन आहे चवंदा त पंहिंजे प्रोग्राम में त हे जेका आलमी मां इन करे लोकल ते जो पैद ॻाल्हाईंदो आहियां मौजूदा गवर्नमेंट जी डिप्लोमेसी सियासी अस्करी कुवतूं ॿई गॾु निकिरी थियनि सुठो कमु थो थिए। इंटरनेशनली ग्राफ जी जेकॾहिं तव्हां ॻाल्हि कंदव न अप थियो आहे पैरा अलॻि अलॻि विदिन कंट्री जेके पैरा अलॻि अलॻि आहिनि। 10 मई 2025 जे खां पोइ असांजो ग्राफ जेको दुनिया में आलमी लेवल ते उहो जेकी फ़ौज पंहिंजी मुर्सी सां भारत खे 10 गुना वारे दुश्मन खे मात ॾिनी, हे सिर्फ़ु उन जे करे आहे। असां वटि इंटरनल असां जेकॾहिं ॻाल्हि पिया कयूं, मां ॻाल्हि कई पाकिस्तानी पब्लिक जी, जेकॾहिं तव्हां कंहिं बि सियासी जमात जो जेके बि हींअर इक़्तिदार में आहिनि, तव्हां सर्वे करायो, रोड ते निकिरी वञो, हींअर 100 माण्हुनि जो सर्वे कयो, 90 हूअं त 100 माण्हू ई ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदा, पर 99 जी पक तो तव्हांखे हुजे। बेसिकली तव्हांखे पंहिंजा कैरेक्टर ठीकु करणा हूंदा आहिनि। हो जेकी तव्हां ॻाल्हि था कयो उहो त ॾाढी सिंपल आहे, जेको हर मुल्क खे बि नज़र अचे थी, आम माण्हू खे बि नज़र अचे थी। उहा तव्हांजी कामयाबी जी फतह आहे, उहा तव्हांजी कामयाबी जो हिकिड़ो जशन आहे जेको न सिर्फ़ु पूरी पाकिस्तानी अवाम मल्हायो बल्कि सॼी दुनिया मल्हायो। उन में जेको सियासत वारी तव्हां ॻाल्हि कई, उन जो को रोल कनि हो, हिकिड़ी जेकी शइ हुई त चवण जो मक़सदु आहे पीपुल्स पार्टी जो नओं आयल वज़ीर आज़म कश्मीर में न का अहिड़ी बहितरी आणींदो, न की फ्यूचर जो को अहिड़ो तव्हांखे नज़र पियो अचे ईंदड़ आम चूंडनि में हुते? मुंहिंजी ज़ाती राय जे मुताबिक़ त नथो नज़र अचे। चलो लेट्स सी। नाज़रीन, ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे। जमाई साहब सां अञा ॿियूं बि घणियूं ॻाल्हियूं ॿुधंदासीं, उनजा तज़िया, उनजा तजुर्बा शेयर थींदा। हिते वक़्तु आहे ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ। वेलकम बैक। जमाई साहब, हमास हिकु भेरो ॿीहर कावड़ जो इज़हार कयो आहे, जेको सलामती काउंसिल ठाराव मंज़ूर कयो आहे, उन ठाराव खे बि रद्द कयो आहे। गॾोगॾु हमास तर्जुमा जो इहो बि चवणो आहे त इसराइल ख़िलाफ़ हर तरह जी मज़म्मत जाइज़ आहे ऐं इन ठाराव ते ख़ुदि चीन ऐं रूस खे बि ख़दशा आहिनि। हिकु त ज़ाहिर आहे, ॾिसो डोनाल्ड ट्रम्प हिकिड़ो ॿिए नुकाती एजेंडा पेश कयो, जंहिंखे मुतलका अरब कंट्रीज़ बशमूल हमास उन ते एग्री कयो। उन खां पोइ उन ते इम्प्लीमेंटेशन शुरू थी। इसराइल हुननि जा क़ैदी हवाले कया, हमास हुननि जा क़ैदी हवाले कया, इसराइल हुननि जूं लाशूं हवाले कयूं, हमास हुननि जूं लाशूं इसराइल जे हवाले कयूं, त इहो हिकिड़ो हली रहियो। अमरीका खे ज़ाहिर आहे जेकॾहिं कंहिं ॿिए मुल्क में फ़ौज तैनात करणी आहे त उन लाइ सलामती कौंसिल जी करारदाद कंपलसरी हुई। ऐं ईअं आहे, जीअं तव्हांखे यादि हूंदो कुवैत ते थियो, इराक ते थियो, ॿियनि मुल्कनि ते थियो। अमरीका इहा करारदाद पेश कई ऐं उन करारदाद खां अॻु में यकीनन जेके अरब कंट्रीज़ हुआ ऐं उन में वरी इस्लामी मुल्क बशमूल पाकिस्तान, 13 मुल्कनि जेको आहे उनजी हिमायत कई। हाणे ज़ाहिर आहे जेकॾहिं हीअ अॻु में ॻाल्हियूं न थियल हुजनि हा त इहे मुस्लमान मुल्क उन्हनि जी हिमायत न कनि। पर अमरीका जी टक्कर जा हिन दुनिया में त बाक़ी 2 मुल्क बचा न, हिकिड़ो चाइना बचो, हिकिड़ो रशिया बचो। ॿियो त को आहे ई कान, न केरु कंदो भाईजान। तव्हां वटि गुंजाइश किथे आहे जो तव्हां अमरीका खे न करे सघो? पर इहे 2 मुल्क उहे आहिनि हिन दुनिया में जेके न करे सघनि था ऐं हिननि न कई। हिननि वोटिंग में हिसो न वरितो ऐं हिननि जो मौक़ो बि वॾो उसूली आहे। ज़ाती जेकॾहिं मुंहिंजी जीएम जमाली जी तव्हां राय वठंदा त मां चाइना ऐं रशिया जे मौक़फ़ सां इतफ़ाक़ थो कयां। पर हाणे छो जो पाकिस्तान सलामती कौंसिल में अमरीका जी करारदाद सां गॾु बीठो आहे त असां उनखे बि चवंदासीं त उहा होशाए न आहे। बेसिकली जेकॾहिं कंहिं मुल्क में तव्हांखे फ़ौज लॻाइणी बि आहे त ज़ाहिर उन मुल्क में माण्हू रहनि था न, उन मुल्क जे माण्हुनि जी तव्हां फ़ौज ठाहियो न। उन माण्हू उन मुल्क खे जी जेकी डायमेंशन्स खे सम्झनि था, सिक्योरिटी जा सॼा कम उन्हनि खां वठो। हाणे इंटरनेशनल उते फ़ौज वेंदी ऐं अञा कुझु मुल्कनि जा त उन्हनि जेके नाला ॿुधाया आहिनि, जंहिंमें आहिनि मुस्लमान मुल्क जंहिंजा नाला ॿुधाया अथऊं, जेकॾहिं उहा फ़ौज वञे थी त पोइ प्रॉपर अञा जेको उनजो पूरो लाइअमल आहे उहो अञा आयो कान। हीअ त करारदाद जो हिकिड़ो मंज़ूरी आहे न, जंहिंमें हिकिड़ो मुख़्तसिर मतन आहे हिन में। छो जो हिन जा बैकग्राउंड अमेरिका ऐं रशिया चाइना ऐं रशिया बि हिन ते एतिराज़ कयो आहे त पहिरियों असांखे पूरा हिन जो ॿुधायो त सही त हिन में आहे छा छा। त बहरहाल मां सम्झां थो त वरी बि जेको बि कुझु आहे, सर्की साहिबु हिकिड़ी शइ त आहे न, फ़लस्तीनियुनि खे थोरो सुख जो साह खणण जो मौक़ो मिलंदो। छो जो हुननि 2-2.5 सालनि खां वॾो ज़ुल्म बर्बरियत बर्दाश्त कई आहे। हज़ारनि जी तादाद में हुननि जा माण्हू शहीद थी चुका आहिनि, लखनि जी तादाद में ज़ख़्मी आहिनि, फैमिलियुनि जूं फैमिलियूं उजड़िजी वियूं आहिनि।
शहर ॻोठ काई शइ उते इंफ्रास्ट्रक्चर कान बचियो आहे। वरी जेकी बि सिचुएशन थी रही आहे घटि में घटि एतिरो त असां चवंदासीं त कुझु अरसो जेतिरा बि ॾींहं हली रही आहे, वरी जा रिपरकशन्स छा थींदा इहो त ईंदड़ वक़्तु ॿुधाईंदो। अच्छा, अॼु बि फ़लस्तीनी उहो त चवां त हुते जेको आहे जेके बि माण्हू आहिनि निहत आहिनि न, उन्हनि खे थोरो रिलीफ मिलण जी गुंजाइश इहा पैदा थी आहे। या त ॾिसो न चाइना या रूस पोइ अॻोपो उहो स्टैंड वठंदा आहियूं, इसराइल खे चवनि त बाबा हाणे तूं बमबारी कई त पोइ असांखे तोखे मुंहुं ॾियणो पवंदो, पोइ त असां चऊं वाह 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 ज़बरदस्त। पर हुननि जे ज़ख़्मनि ते आख़िर मरम केरु रखे? हुननि खे पाणी खां वठी ऐं खाधे पीते जूं शयूं केरु पहुचाए? हीअ बि जेकॾहिं थोरो सो पाकिस्तान में ॾिनो आहे, पर मां चवंदो त इहा बि थोरी एक्सेस इन ॻाल्हियुनि जे इहो 20 नुकाती चार्टर जेको बि आहे उनजी रोशनी में ई इहा सहूलियत मिली सघी आहे न। आख़िर छा कजे? या त मूं चयो न 2 मुल्क आहिनि जेके हिन दुनिया में टक्कर वठी सघनि था अमेरिका सां, पर इन मामले में अची इसराइल त हेतिरो सो आहे न, पर ॿिन्ही मुल्कनि बि को अहिड़ी शइ त कान कई न जंहिंखे मां बुनियाद बणाए चवां त बाबा हा हाणे जेको आहे मुंहुं ॾींदा, छो जो हो त मुंहुं नथा ॾेई सघनि न, साबित थी 2.5 सालनि खां सिर्फ़ु शहीदी थी रहिया आहिनि न। त आख़िर वे आउट त खपे न कोई, हुननि जी मदद आख़िर कीअं कजे? इहो हिकिड़ो चवंदा न उमेद जी किरण जेको आहे उहा नज़र आई, जंहिंजे करे असां उन ते एग्रेसिवली नथा ॻाल्हायूं न, त ॻाल्हाइण लाइ घणो कुझु आहे। लास्ट मां तव्हांखे हिकिड़े मिनट में कमेंट चाहिंदुमि त पाबंदी मिलतनि में 23 अरब 40 करोड़ जा असास सां मुंजमद कया विया आहिनि। सम्झो था त इहो ज़ाहिर आहे इहो मज़हबी इंतफ़ाक़ जो उभार आहे, ऐं आम ख़ासि तौर ते पंजाब में तव्हां ॾिसो जेको थियो आहे उते नुक़साननि खां पोइ जेको हुकूमती एक्शन आहे ऐं ऑनवर्ड आहे उहो कीअं पिया ॾिसो? सकी साहिबु हाणे ॾिसो केॾी हैरान कुन ॻाल्हि आहे, 23 अरब 40 करोड़ कालदम तंज़ीम जंहिंखे हाणे कालदम कयो वियो आहे, यानी की सिधी सिधी ॻाल्हि TTP आहे न TLP सॉरी TLP आहे 23 अरब रुपया, यानी तव्हां अंदाज़ो लॻायो हिकिड़ी हेतिरी सी मज़हबी जमात आहे। हाणे इहो तव्हां पंहिंजे ज़हन में अज़्यूम कयो त जेके ॿियूं वॾियूं मज़हबी जमातूं आहिनि उते छा हालत, ते पाबंदी न आहे। त बहरहाल ॾिसो मज़हबी जमात जो जेको कमु हुजणु घुरिजे मुंहिंजी राय जे मुताबिक़, या त ॾिसो चवनि असां सियासी जमात आहियूं, मज़हबी लबादो हटाए छॾनि। मज़हबी जमात जो इहो मक़सदु हुजणु घुरिजे त आम माण्हुनि खे इस्लाम जी रूह जे मुताबिक़ पंहिंजो जेको तरीक़ेकार ऐं अमल आहे उन सां माण्हुनि खे कन्विंस कनि त हू उन्हनि सां गॾु जुड़नि, पर इस्लाम जी रूह जे मुताबिक़। पर सर हिते न मज़हब न सियासत आहे, हिते त वायलेंस आहे सिर्फ़। त हाणे इहो ई त मां अर्ज़ु पियो कयां त हीअ आख़िर पैसा हिननि खे कंहिं ॾिना, कहिड़े मक़सद लाइ ॾिना ऐं हिन जो कमु छा हो? अच्छा, हुनजे घर में मुख़्तलिफ़ करेंसीज़ उहे अलॻि हुयूं जेके उहे अलॻि मिलियूं, उनजो त केस हली रहियो आहे FIA में। पर मां चवां थो हीअ जेके हुननि जे अकाउंट्स खे जेको मुंजमद कयो अथऊं ऐं एतिरा पैसा ॿुधाइनि था, ज़ाहिर आहे हिननि खे ॾियण वारा जो बि को मक़सदु हूंदो न, हे को न पिया चाहिनि न त हू को वॾा वॾा फलाई इदारा त उन्हनि न खोलियल आहे न जो अवाम जो इलाज वञी फ्री कनि था, त अवाम खे को वॾी तालीम ॾियनि था शहरनि में मुल्क जे, त अॻु बि न ते पाबंदियूं लॻियूं आहिनि, पर बाद में ब्लैकमेल थी करे जेके बि हुकूमतूं रहियूं उन्हनि वरी उन्हनि खे लिफ्ट करे छॾियो। ऐं सम्झो था त हीअ मुस्तक़िल हलंदी, या मरियम नवाज़ समेत मोहसिन नक़वी वज़ीर जेको स्टांस आहिनि ते काबीना फेडरल काबीना जो, सम्झो था मुस्तक़िल हलंदी इहा शइ? सरके साहिबु हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ताईं क्लियर ॿुधायां थो त सियासी ऐं मज़हबी कंहिंजे बि ब्लैकमेलिंग जो वक़्तु काफ़ी अरसे ताईं हाणे ख़तमु थी वियो आहे, ऐं जेके शयूं थियण वारियूं आहिनि फ्यूचर में पाण इंशाल्लाह मार्च खां पोइ सुठा प्रोग्राम कंदासीं, उहो हिननि सोचियो बि न हूंदो। त हाणे इहे जेके टैक्टिस इस्तेमालु कयूं वेंदियूं, जलाओ घेराओ धरणा ऐं मुख़्तलिफ़ करे ऐं मुल्क खे ऐं इकोनॉमी खे नुक़सानु पहुचायो वेंदो, ऐं इन लाइ बि ॿाहिरां ई पैसा वरिता वेंदा हुआ। जेके बि इशूज़ क्रिएट थींदा आहिनि न, उन्हनि इशूज़ खे क्रिएट करण जा बैरूनी फंडिंग ईंदी आहे, उन फंडिंग खे सजायो करण लाइ तव्हांखे हीअ मुख़्तलिफ़ जॻहनि ते अफ़रा तफ़री ऐं नज़र ईंदी। पर हाणे जेके फ़ैसिला थी चुका आहिनि एस्टेब्लिशमेंट जी लेवल ते, उहो तमामु वाज़े आहिनि। हाणे इहे केसिताणी हली सघंदा इन ते आऊं को नथो चई सघां, पर अॼु जी तारीख़ में जॾहिं पाण प्रोग्राम करे रहिया आहियूं त एतिरी आऊं ॼाण ॾेई सघां थो त सख़्तु फ़ैसिला थियल आहिनि त कहिड़ी बि सियासी या मज़हबी जमात हुजे, या को गिरोह हुजे, या लिसानी जमात हुजे, या कॉम्परस जमात हुजे, या केर बि हुजे, जेकॾहिं वायलेंस जी तरफ़ ईंदा, ब्लैकमेलिंग ते ईंदा, त पोइ रिआयत न आहे। चलो
नाज़रीन तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी GM जवाहर साहब जी ऐं जेके बि तजिया राया शेयर कया विया इन फ्यूचर जेके प्रोग्राम कंदो सारी हिन प्रोग्राम खे ॿीहर कोट कंदासीं ऑन द टाइम ऐं मार्च जो महीनो आहे ख़ुशहाली तरक़ी ऐं शादमानी जो उहो साल हूंदो ऐं जेका बि इन्वेस्टमेंट अचे पई ॿाहिरीं परॾेही सीड़पकारी इन जा ज़ाहिर आहे फ्रूटफुल रिज़ल्ट्स हूंदा पाकिस्तान जे अवाम जे लाइ हुकूमतनि जे लाइ ऐं जेके बि सूबा आहिनि असां चाहियूं था त कराची जेको मुख़्तलिफ़ आलमी शहरनि में शुमारु थींदो आहे हिन जी बि तरक़ी असां सभिनी जे भले में आहे ऐं पाकिस्तान जो हीउ शहर सॼे मुल्क जो इकनॉमिकल हब आहे ऐं इन समय जेके बि शहर पुरमन हूंदा ऐं हुकूमतूं ब्लैकमेल न थींदियूं ज़ाहिर आहे पाकिस्तान तरक़ी कंदो। अॼोके प्रोग्राम में सिर्फ़ु एतिरो ई प्रोग्राम नए में नए टॉपिक सां गॾु हाज़िर थींदासीं तेसिताईं इजाज़त अलाह।